अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। पाण ख़बर शामिल कंदासीं। मलीर खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलशेर बारी जो। गॾा प्रेस क्लब जे हल्फ बिरादरी तक़रीब में शरीक महिमाननि पारां गॾा प्रेस क्लब जे महिनतनि खे साराहियो वियो ऐं ख़ासि तौर ते हल्फ बिरादरी तक़रीब कंहिं तालीमी इदारे में रखी करे नई रवायत क़ाइमु करणु मुतलक़ पुछियल सुवाल ते BBC न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। अज पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन के प्लेटफॉर्म से डिस्ट्रिक्ट मलीर में जो असांजे डिस्ट्रिक्ट गडाप टाउन प्रेस क्लब के साथियन जेका नया मुंतखब थिया उनके एजाज़ में हल्फ बरारी तकरीब जो रखी वही, जैमें असां समझो था तो हिंदी मुल्क की तरक्की लाए जाए सहाफ़त जो एक अहम रूल है, पिलर आ सहाफ़त जो पिलर है। अगर असां पांजे सहाफ़ियन के सपोर्ट कंदासीं तो इंशाअल्लाह वो बेहतर तरीके से आवाम जा मुल्क जा मसाइल जा वो अवानन तक पहुँचाए सघंदा। इन लाए असां पांजे सहाफ़ियन के मान में जो अज जी ये तकरीब रखी। माशाअल्लाह आउं तो गडाप प्रेस क्लब वाले के मुबारकबाद दियां थो, जिन जे माशाअल्लाह आउं सम्झां तो मलीर में जेके प्रेस क्लब आहिनि उन्हनि जी हिन तरीक़े सां अलॻि बिरादरी न थी आहे जीअं अॼु जेकी ज़हननि जी थी आहे। सो उन में मुख़्तलिफ़ मख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ हिते जेके से गॾु थिया, सियासी बि हुआ, समाजी बि हुआ, वुमेन्स राइट्स हुआ ऐं ख़ासि करे मेज़बानी जेकी हुई पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन जी, उन्हनि खे असां ख़राज तहसीन पेश करियूं था। ऐं मुंहिंजो तालुक़ सिंध ब्यूरो इताद सां आहे। ज़िले मलीर जो आऊं सदर आहियां ऐं मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजे टीम जे तरफ़ां मुंहिंजे बिरादरी जी तरफ़ां मां हिननि खे मुबारकबाद ॾियां थो गडाप प्रेस क्लब खे ऐं इन जी पूरी टीम खे। त अल्लाह ताला हिननि खे जेको सो वधीक तरक़ी ॾे ऐं तकरीब जी जनाब बिस्मिल्लाह। अॼु असां आयासीं हिन प्रोग्राम खे अटेंड कयोसीं। कराची डिस्ट्रिक्ट मलीर के अंदर एक प्रोग्राम मुनक़द किया प्लेटफॉर्म PZBO पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइजेशन और जो अज प्रोग्राम हो वो हलफ बरदारी हुई। गडाप टाउन में जेके दोस्त हुआ सहाफ़ी उनको हलफ बरदारी जो प्रोग्राम हो ढाढो बेहतरीन प्रोग्राम थो। मां बहसीत ह्यूमन राइट्स एंड फेडरल गवर्नमेंट यकीन तो रखा उम्मीद तो रखा कि जेके दोस्तन हलफ खयो है उहे आइन ऐं कानून जे पासदारी भी कंदा ऐं उन में रही करे हिन क़ौम जी भी ख़िदमत कंदा ऐं हितां जा जेके गडाप जा जेके मसला आहिनि माण्हुनि जा आवाम जा मसला आहिनि ह्यूमन राइट्स ग्राउंड ते आहिनि जंहिं बि हवाले सां उन्हनि खे मेरिट ते ऐं ह्यूमन राइट्स ग्राउंड ते ऐवाननि ताईं पहुचाईंदा। ऐं मां इहा ख़्वाहिश तो रखां इंशाअल्लाह ताला सहाफ़त हिकिड़ो बहितरीन प्लेटफॉर्म आहे ऐं उनखे जेकॾहिं सहाफ़त खे सही तरीक़े सां यूटिलाइज़ कजे त इहा बि हिकिड़ी इबादत आहे। ऐं मां उम्मीद तो रखां त ही पंहिंजे उन जेको पेशो आहे सहाफ़त जो उनखे सही यूटिलाइज़ कंदा ऐं आवाम जी ख़िदमत कंदा।